सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असल से ना अज असां सब फोन खणंदा ऐं दुनिया में जेतिरा भी माण्हू रहंदा आहिनि, यानी हर क़ौम, हर ॿोली वारो, हज़ारे ॿोलियूं आहिनि दुनिया में, लेकिन जॾहिं बि फ़ोन खणंदा आहियूं त फ़ोन ते सभ खां पहिरियों हेलो कंदा आहियूं। दुनिया में जेतिरो ई आहे जेको जंहिं ॿोली ॻाल्हाए थो, लेकिन फ़ोन खणण महिल हर को हेलो कंदो आहे। सॼी दुनिया में जेतिरा ई माण्हू आहिनि, तो हेलो आहे छा आख़िर? हेलो जी माना छा आहे? असां सभु फ़ोन खणण महिल हेलो कंदा आहियूं। अॼु ताईं जंहिं फ़ोन ठाहियो उन जो नालो कंहिंखे यादि आहे? जेको फ़ोन जे ईजाद कयो, जंहिंजी इन्वेंशन आहे, उन जो नालो कंहिंखे यादि आहे? अॼु ताईं फ़ोन कयो अथई ग्राम बेल ठाहियो। हाणे ग्राम बेल घणनि खे असांखे यादि आहे, पर हेलो केतिरनि खे यादि आहे? हाणे हक़ीक़त में जंहिं फ़ोन ठाहियो उहो असांखे यादि कोन्हे, कंहिंखे पतो हूंदो आहे, पर हेलो सभिनि खे यादि आहे। हाणे हेलो जी माना को राम राम या कोई वेलकम थोरे आहे। हेलो हक़ीक़त में ग्राम बेल जी गर्ल फ्रेंड हुई। गर्ल फ्रेंड जो नालो हुओसि हेलो। उहो जॾहिं बि कोई कमु कंदो तो पंहिंजी गर्ल फ्रेंड खे गॾु रखंदो। पोइ 30-40 फुट लंबी तार हूंदी हुअसि, पोइ उन जो आवाज़ु क्रॉस कंदो, कोशिशि कंदो फ़ोन ठाहिण जी। पोइ जॾहिं क्रॉस कई फ़ोन में जो, तो उनखे सॾे करे हेलो हेलो कंदो, भई तोॾे आवाज़ु पहुतो या न पहुतो। तो जंहिं वक़्तु उहो आवाज़ु तार में जो क्रॉस थियो, त जंहिं महिल उन अंदरो कयो 40 फुट परे को हेलो हेलो, हुन चयोसि हा हेलो हेलो, ऐं अॼु ताईं उहो हेलो हेलो हलंदो पियो, जेको तार में यको पूछंदो पिया। सो हक़ीक़त में न ग्राम रहियो न उहा हेलो रही, पर उनजे प्यार जो आवाज़ु अॼु ताईं तार में रहियो।